अॼु पाण हिकिड़े वॾे तकरार ते ॻाल्हाईंदासीं। उहो तकरार आहे पाणी जो, ऐं उहो तकरार आहे सिंध ऐं पंजाब जे विच में, जंहिं तकरार जी उमिरि पाकिस्तान खां 125 साल वधीक आहे। यानी जॾहिं अञा पाकिस्तान बि न ठहियो हो, जॾहिं अञा पंजाब गॾियल हो, यानी पंजाब जो बि विरहाङो न थियो हो, हीअ तकरार ओतिरो ई पुराणो आहे। ऐं उन ई तकरार जो जेको अॼु ॾींहं ताईं जारी आहे, यानी पंजाब जी जेका पाणी जे मामले में सिंध सां जुठ आहे, उहा जुठ अॼु बि जारी आहे। पर इहो तकरार तक़रीबन पोणा 2 सदियूं पुराणो आहे। अॼोके जेको प्रोग्राम आहे उन में पाण 1859 खां वठी 1947 ताईं जेको सिंध ऐं पंजाब में पाणी जो तकरार थियो हो उन ई ते ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो प्रोग्राम पाण कंदासीं 1947 खां वठी पोइ अॼु ॾींहं ताईं जेको 2025 ताईं उन ई जेको पाणी जो तकरार आहे उन ई ते पाण तफ़सीली बहस कंदासीं। पर हीउ पाणी जो तकरार जेको सिंध ऐं पंजाब जे विच में 1859 खां शुरू थियो, ऐं उन जे हवाले सां केतिरा ई किताब आहिनि। सभ खां जेको अहम किताब जंहिंजो मूं तफ़सीली हींअर जाइज़ो बि वरितो, ॿिया किताब आहिनि उन्हनि जा बि नाला ॿुधायां थो, पर रसूल बख्श पलीजे साहब जो सिंध ऐं पंजाब वाटर डिस्प्यूट जेको सो किताबु आहे, उन ई किताब में हिकिड़ो मुस्तनद अंदाज़ में पाणी जे तकरार खे बाक़ाइदे निर्वार कयो वियो आहे ऐं वाज़े कयो वियो आहे त पंजाब कहिड़ी रीति हिकु अठी करे सिंध जो पाणी सदाईं यानी 1859 खां वठी फॿाईंदो रहियो आहे। उन सां गॾु जेके ॿिया किताब आहिनि उन्हनि जा नाला बि आऊं तव्हांखे ॿुधाए छॾियां। इंडस वाटर ऐं सोशल चेंज जेको सो आहे, उहो इरिगेशन इन इंडिया जेका गवर्नमेंट इंडियन रिपोर्ट आहे 1935 खां 1941, उन जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। हिस्टोरी ऑफ इरिगेशन वर्क्स इन इंडिया जेको सो आहे उहो उन जो बि जाइज़ो वरितो आहे। अहिड़ी रीति जेका काटन कमीशन आहे, एंडरसन कमीशन आहे, या जेका असां राव कमीशन आहे, उन जो पाण हिन में जाइज़ो वरितो आहे। त जहिड़ी रीति मूं ॿुधायो पियो त हीअ तकरार उन ई वक़्तु शुरू थियो जॾहिं हिन सॼे बरे सग़ीर ते यानी गॾियल हिंदुस्तान ते अंग्रेज़ जी हुकूमत हुई। बम्बई जेका सा आहे उहा सिंध उन जे हवाले थी चुकी हुई, यानी 1843 में जॾहिं अंग्रेज़ कब्ज़ो कयो सिंध ते त उन खे मुल्क मां बदिलाए हुननि बम्बई प्रेसिडेंसी जे हवाले करे छॾियो। जेको सिंध ऐं पंजाब जे विच में वॾो तकरार ऐं पहिरियों तकरार पाणी ते थियो, उहो थियो ई 1859 में हो, जॾहिं सेंट्रल बारी दो आब पंजाब ठाहियो हो। ऐं उहो ठाहियो रावी नदी ते वियो हो, यानी जेको रावी ऐं ब्यास उन जो नालो गॾाए हुननि बारी दो आब रखियो। ऐं ठाहियो कहिड़े हंधि, जॾहिं गॾियल पंजाब हो जेको अॼु इंडिया में पठानकोट आहे, उते ई ठाहियो वियो हो कैनाल, यानी उन ते। ऐं उहो कैनाल ठाहिण वक़्तु पंजाब सिंध खां पुछो ई न हो। सिंध जी हैसियत तॾहिं बि लोअर रायपेरियन यानी हेठीं भर रहंदड़ वारी हुई। पंजाब तॾहिं बि पोज़ीशन जेका जाग्राफी हुई उहा इहा ई हुई, अपर रायपेरियन हो, मथे भर हो, ऐं पंजाब वटि ताक़त हुई, यानी हू सम्झंदो त असीं मथे भर वेठा आहियूं, उन जे करे जेको पाणी आहे उन ते हक़ असांजो आहे, हेठि जेको सो का ख़ल्क़ रहे ई कोन थी। यानी उहा जेका साइकी हुई उहा पंजाब जी बिल्कुलु अहिड़ी हुई जेका अॼु आहे। इहो पहिरियों तकरार थियो, यानी सेंट्रल बारी दुआब ते। ऐं पलीजे साहब जे किताब में उन ई खां ॻाल्हि शुरू थियल आहे, ऐं ॿिया जेके किताब आहिनि उन में इन जी शाहिदी मिले थी। त उन ते सिंध पहिरीं एतिराज़ वारियो त असीं हेठां ई भर वारा आहियूं, असांजो हक़ आहे ऐं असांजो हक़ जेको सो उहो न मारियो वञे। उहो एतिराज़ जॾहिं थियो तॾहिं बाज़ाब्ता तौर ते उहो एहतजाज रिकॉर्ड कराए पियो। पर उन सिंध जे एहतजाज ते पंजाब जेको सो न को वरनायो न सॾ, ऐं उन जे बावजूदि हुननि जेको सो 1885 खां वठी 1900 ताईं 3 वधीक जेके उहो कैनाल कढण जी हुननि फ़ैसिलो कयो। उन में सदनाई कैनल हो, लोअर जेहलम कैनल हो, ऐं लोअर जेको सो आहे उहो चनाब कैनल हो। उन ई त सिंध हींअर वधीक भरपूर जेको सो आहे, यानी उन ज़माने में उन एहतजाज कयो ऐं हुननि पंहिंजो जेको सो अर्ज़ी दरख़्वास्त जेका उहो बरतानिया गवर्नमेंट ॾिनी। सिंध इहो मौक़िफ़ रखियो त इन्हनि नहरुनि सां या इन्हनि कैनालनि सां जेको सिंध जो इरिगेटेड सिस्टम आहे उहो तबाह थींदो, पर जेको सैलाबी निज़ाम आहे यानी कुदरती वहकरनि वारो निज़ाम आहे, जेको दरिया जी चाढ़ुनि में जिते पाणी अचे थो उहो पाणी बि ख़तमु थी वेंदो हलियो। उन जे करे सिंध जेको सो उहो तबाह थी वेंदी, ऐं लखें एकड़ सिंध जो जेको त फ़सुलु आहे उहो तबाह थियण जो ख़दशो आहे। सिंध उन ई वक़्तु जॾहिं अञा सखर बैराज ठहियल बि कोन हो, तॾहिं ख़दशो ॾेखारियो त
पंजाब जा जेकॾहिं इहे 3 कैनाल वहंदा त सखर ताईं पाणी जेको सो आहे उहो न पहुचंदो। जेको इरिगेशन उन वक़्त जा जेके इंजीनियर हुआ उन्हनि बाज़ाब्ते तौर ते अहिड़ी दरख़्वास्त जेका सा उहा बर्तानिया गवर्नमेंट खे ॾिनी। उन वक़्तु जेको वायसरा हो हिंदुस्तान जो लॉर्ड कुर्ज़न हो, ऐं उन कुर्ज़न जेको सो आहे उन वक़्तु सिंध जी दरख़्वास्त यानी सिंध हिकिड़ो केस पेश कयो त भई पाणी जी सूरत हाल हीअ आहे। पंजाब जेको सो अॻु में हिकिड़ो कैनाल ठाहियो ऐं हाणे वरी जेके से वरी नवां 3 कैनाल बि ठाहे। उन वक़्तु जेको वायसरा हो उन सर कोलिन स्कॉट जेको माहिर हो पाणी जो हिकिड़ो इंजीनियर हो, उन जी सरबराही में हिकिड़ो इरिगेशन कमीशन जेको सो आहे जंहिंखे इंडस इरिगेशन कमीशन बि चयो वञे थो, किथे किथे उन जो नालो इंडिया इरिगेशन कमीशन उहो बि रखियो वियो आहे। 1901 जी इहा ॻाल्हि आहे। उहा कमीशन जेका त ठही ऐं उन कमीशन पंहिंजूं सिफ़ारिशूं ॾिनियूं जेके सिंध जे हक़ में हुयूं। यानी 1901 में सिंध पाणी जे लाइ आवाज़ उथारियो ऐं उन में जेको लॉर्ड्स कुर्ज़न कमीशन जेका ठाही यानी कोलिन स्कॉट कमीशन, उन ई पंहिंजे सिफ़ारिशुनि में चयो त पंजाब सिंध जी इजाज़त खां सवाइ को मनसूबो नथो ठाहे सघे। कमीशन जी ऑब्ज़र्वेशन हुई त सिंध जी जेके से ख़दशा आहिनि पाणी खोट जे हवाले सां उहे बिल्कुलु दुरुस्त आहिनि ऐं जेको मथे हिसे भर रहनि था यानी अपर रैपेरियन जेके आहिनि उन्हनि खे हेठनि लोअर रैपेरियन जो हिसाब ऐं उन जे पाणी जो हिसाब किताब रखी पोइ को मनसूबो जोड़णु घुरिजे। उन ई वक़्तु 1901 में इहा ऑब्ज़र्वेशन उन पंजाब जी ॾाढाई जे हवाले सां जेका सिंध जी दरख़्वास्त हुई उन ते उन अंग्रेज़ कमीशन जी हुई। इहे सिफ़ारिशूं आयूं पर पंजाब जेको सो आहे उन्हनि खे कन न ॾिनो ऐं उन पंहिंजा मनसूबा जेके आहिनि उहे मुकमल कया। उन खां पोइ 1919 में पंजाब वरी हिकिड़ो वॾो मनसूबो जंहिंखे सतलज वैली प्रोजेक्ट चयो वञे थो, उन में 4 हेडवर्क्स ऐं 11 जेके उहो कैनाल हुआ उहो खणी बीह रहियो त भई असांखे इहो ठाहिणो आहे। सिंध वरी बि जेको सो हिकु दफ़ा ॿीहर बर्तानिया गवर्नमेंट खे दरख़्वास्तूं लिखियूं। सिंध जी इरिगेशन जेको इंतज़ाम हो जिन जे हवाले जेके ऑफिसर हुआ उन्हनि बाज़ाब्ते तौर ते बर्तानिया सरकार खे लिखियो त हीअ त अॻे में हेॾो ज़ुल्म करे वेठो आहे ऐं पंजाब सम्झे थो त असीं मथे आहियूं, मथे भर ते वेठा आहियूं, उन जे करे सॼो दरिया असांजो आहे। हीउ सॼो जेको इंडस सिस्टम आहे उनखे तबाह करण जे पोयां पियो वञे त इन्हनि खे रोकियो। पोइ ही जेके पंजाब हिन वक़्तु जेको सतलज वैली प्रोजेक्ट ठाहियो उन में 4 हेडवर्क्स कहिड़ा हुआ? फिरोज़पुर हेडवर्क्स हो, ही तव्हांजो इस्लाम हेडवर्क्स हो, पंजाब हेडवर्क्स हो ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ कैनाल हुआ। मेलसी कैनाल हो, फिरोज़पुर कैनाल हो, पंजनद कैनाल हो, पाकपतन कैनाल हो, बावल कैनाल हो ऐं फीडर जेको सो वाह हो। अहिड़ी रीति 11 जेके से इहे उनमें कैनाल हुआ। इन कैनाल जे ख़िलाफ़ बाज़ाब्ते तौर ते दरख़्वास्त ॾिनी वई मथे त भई तव्हां जेको सो हिननि खे रोकियो। हिननि खे उन ते बर्तानिया सरकार सर कॉटन जेको उन वक़्तु जो ज़रायत ऐं आपाशी माहिर हो उन ते हिकिड़ी कमेटी ठाही ऐं उन ई कमेटी पिणु समूरिन जेके शिकायतूं हुयूं उन्हनि खे सहेड़ियो, उन्हनि जी खोजना कई, उन ते तहक़ीक़ कई, उन जो जाइज़ो वरितो, मौक़िफ़ ॿुधो। उन खां पोइ सर कॉटन जेका उहा कमेटी हुई उन इहो करार ॾिनो त जेके लोअर रैपेरियन आहिनि यानी सिंध वारा जेके आहिनि उन्हनि जूं ख़दशात दुरुस्त आहिनि, उन्हनि जूं शिकायतूं बि दुरुस्त आहिनि। ही 1919 जी जेका सर कॉटन जी जेका रिपोर्ट आहे उन में इहे सिफ़ारिशूं कयूं त लोअर सिंध यानी सिंध जेके लोअर रैपेरियन्स आहिनि उन्हनि जा ख़दशा ऐं शिकायतूं बिल्कुलु दुरुस्त आहिनि। ऐं छाकाणि जो सतलज दरिया हो उहो ट्रिब्यूटरी जेको सो इंडस सिस्टम जो यानी उतां पाणी खणी अची उहो सिंधु दरिया में दाख़िल थींदो ऐं पोइ हेठि वेंदो। हाणे उन ते ई हेतिरा हेडवर्क्स ऐं कैनाल खुलंदा त हेठि पाणी छा वेंदो। उन जे करे सिंध एहतिजाज कयो। उन्हनि जा फैक्ट फिगर अहिड़ा हुआ जेके उन वक़्तु कॉटन कमीशन जेका थी उनखे क़बूल करणा पिया। त हुननि चयो त हीअ जेके हिननि जा ख़दशा लाज़मी आहिनि ऐं उन्हनि कॉटन कमीशन इहो बि चयो त सिंध ऐं पंजाब जे विच में पाणी जी तक़सीम जो जेको सो उहो मुनसिफ़ानो बुनियाद ते हिकिड़ो फार्मूलो हुजणु घुरिजे ऐं जेके लासिस आहिनि उहे ख़तमु थियणु घुरिजनि ऐं पाणी जी जेका विर्छ आहे उनखे बाज़ाब्ते तौर ते डिज़ाइन कयो वञे यानी हिकिड़ो फार्मूलो हुजे जेको डिज़ाइन कयो वञे त को बि कंहिंजो पाणी जेको सो उहो न खणी सघे। अहिड़ी रीति पंजाब को बि मनसूबो शुरू करण खां अॻु में सिंध जे जेको सिंध जो पाणी आहे या सिंध जो हक़ आहे एज़ ए लोअर रैपेरियन जेको सो त उन खे तस्लीम करे पहिरीं पोइ ई को मनसूबो उहो जोड़े ऐं मुस्तक़बिल में को बि मनसूबो शुरू करण खां अॻु में जेके लोअर रैपेरियन्स यानी सिंध वारा आहिनि उन्हनि जे कानूनी यानी उन्हनि खे कानूनी ऐं अमली जेको सो तहफ़ुज़ ॾिनो वञे यानी उन खां सवाइ जेको चाहियो तव्हां उहो नथा करे सघो। ऐं सभ खां जेका वॾी सिफ़ारिश उहा इहा हुई त जेसि ताईं सखर बैराज ठहे यानी उन ते अञा कमु हलियो पिए ऐं फिज़िबिलिटी जेका सा उहा उन जी तयारी आख़िरी मरहले में हुई
त जेसि ताईं उन जा असर साम्हूं न अचनि तेसि ताईं इंडस सिस्टम ते जेको प्रोजेक्ट ठहे उन लाइ पाणी जी जेका असां एलोकेशन न कई वञे, इहा वॾे में वॾी सिफ़ारिश हुई। बर्तानिया सरकार जॾहिं सिंध में इरिगेशन सिस्टम खे अपग्रेड करण जे लाइ सखर बैराज ठाहिण जो ऐलान कयो त पंजाब खे उन में बि तकलीफ़ थी ऐं पंजाब वारनि फौरी तौर ते तकड़ कई त कीअं बि करे थल कैनाल जेको सो उहो जल्दी ठहे। 1920 में सखर बैराज जे लाइ फिज़िबिलिटी स्टडी जेका था मुकमल थी वई। 1923 में जेको सो उन ते बाज़ाब्ता तौर ते उन जी मंज़ूरी ॾिनी वई, उन ते कमु शुरू कयो वियो ऐं उन खां तुर्त पोइ थल कैनाल जे लाइ पंजाब सरगर्म थियो ऐं सरकार खे दरख़्वास्त ॾिनो थल कैनाल जेको सो फौरी ठाहियो वञे, छाकाणि जो हुननि जी मर्ज़ी इहा हुई। हुननि जो पहिरीं त एतिरा सखर बैराज त सखर बैराज ठहंदो त असांजो पाणी वेंदो हलियो, पंजाब जो सॼो पाणी होॾां हलियो वेंदो, उन जे करे हुननि खे थल कैनाल जी तमामु घणी तकड़ हुई ऐं हुननि जी मर्ज़ी हुई त बैराज खां अॻु में थल कैनाल जे लाइ वधि में वधि पाणी एलोकाट कराए छॾिजे इन सिस्टम मां ऐं असीं उहो पाणी जेको सो डाइवर्ट करे वञूं। अॻु में ई हुननि पहिरीं सेंट्रल बारी मनसूबो, उन खां पोइ जेको सो हुननि 3 कैनाल जेके से ठाहिया, उन खां पोइ हिननि 11 कैनाल ऐं 4 हेडवर्क्स आहिनि, उन्हनि ते कमु पंहिंजो जारी रखियो। वरी जेको सो हुननि सखर बैराज जो जॾहिं मामिलो आयो त उन ते बि हुननि खे तकड़ हुई ऐं उन तकड़ इहा हुई त थल कैनाल जेको सो उहो फौरी ठाहियो वञे ऐं उन ते पंजाब हुकूमत बर्तानिया खे दरख़्वास्त ॾिनी ऐं उहो मामिलो हिंदुस्तान में जेको सो इरिगेशन वारो जेको महकमो हो, खातो हो, उन ताईं हल न थियो त पोइ सिंध जी जेका दरख़्वास्त हुई उहा बि उन सां मिली वई। पोइ हीउ मामिलो लंडन ताईं हलियो वियो ऐं लंडन जो जेको सो स्टेट सेक्रेटरी हो पंजाब बर्तानिया सरकार जो, उन वरी फ़ैसिलो कयो ऐं उन फ़ैसिलो इहो कयो त सखर जेको सो आहे बैराज उहो अनाउंस थी चुको आहे, उन ते कमु पियो हले ऐं कमु तक़रीबन जेको सो उहो मुकमल थियण वारो आहे त तेसि ताईं थल कैनाल जो मामिलो उथारियो नथो सघे, न ई उन लाइ पाणी एलोकेट थी सघे थो, न ई उहो जेको सो आहे कैनाल ठही सघे थो। यानी बर्तानिया सरकार इहो चयो वाज़े त थल कैनाल मनसूबो फ़िलहाल रद्द आहे ऐं सखर बैराज हलंदे 10 साल जेके से हलंदो, उन खां पोइ जेको सो इन ते गौर कयो वञे। यानी 10 सालनि ताईं थल कैनाल खे उहो जेको सो बर्तानिया सरकार जेको सो उहो रद्द करे छॾियो हो। सखर बैराज 1932 में मुकमल थियो ऐं हिन खां अॻु में थल कैनाल वारे मामले ते बर्तानिया सरकार पंजाब खे रोके छॾियो त 10 सालनि ताईं, यानी सखर बैराज खां पोइ 10 सालनि ताईं थल कैनाल नथो ठही सघे। पर इन ई विच में यानी 1935 में पंजाब हवेली कैनाल जो मनसूबो ठाहियो ऐं सतलुज ऐं झेलम मां उहो कैनाल जेको सो कढण जी हुननि फ़ैसिलो कयो। सिंध उन ते एतिराज़ वारियो त जॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो अॻु में थी चुको आहे त थल कैनाल कोन ठहंदो ऐं हिन खां अॻु में पंजाब एतिरा मनसूबा मंज़ूर कराए चुको आहे, हाणे वरी हवेली कैनाल वारो मनसूबो आहे। उन ई जॾहिं दरख़्वास्तूं आयूं, मामिलो वधियो त पोइ हिकिड़ो एंडरसन कमीशन जेको सो आहे उहा ठही। उन ई कमेटी जेका कमीशन हुई, उन ई कमीशन में जेका मिस्टर जॉन एंडरसन जी सरबराही में ठही हुई, उहा हिकिड़ी टेक्निकल कमेटी हुई। उन कमेटी में जॾहिं ही मामला आया त उन कमेटी में तोड़े जो इहा शइ साम्हूं रखी वई त पंजाब खे इजाज़त न आहे त 10 सालनि ताईं को कैनाल कढे, पर एंडरसन जेको सो आहे उहो हवेली कैनाल कढण जो जेको सो आहे उहा मंज़ूरी ॾिनी ऐं थोरो पाणी जेको सो आहे उन जे लाइ एलोकेट कयो ऐं इहो पिणु हुन फ़ैसिलो कयो जेको ॿिन्ही सूबनि जे विच में पाणी जी कोटा जेका सा उहो तय थियणु घुरिजे। यानी 1935 में इहा एंडरसन जेका सा कमेटी ठही हुई ऐं उन पंजाब खे फ़ाइदो ॾिनो। उन खां पोइ हिकिड़ो वॾो ब्रेक थ्रू थियो। 1939 में पंजाब हिकु दफ़ा वरी हिकटी क़ाइमु कई ऐं सतलुज दरिया ते भाखड़ा डैम जेको ठाहिण जो फ़ैसिलो कयो। उन डैम जे ख़िलाफ़ सिंध सरकार वरी बर्तानिया हुकूमत खे दरख़्वास्त कई ऐं उन सॼो केस पेश कयो त हीउ सिंध सां हेतिरो ज़ुल्म थियो आहे, हेतिरो पाणी अॻु में ई कैनालनि में हेडवर्क्स जे करे रुकिजे थो ऐं सेप्टेंबर में ख़ासि तौर ते जॾहिं सिंध खे ज़रूरत हूंदी आहे त पाणी जेको सो आहे उहो ख़तम थो थियो वञे। उन ई मामले ते BN राव जी सरबराही में जेको जज हो, उन जी सरबराही में हिकिड़ी कमीशन ठही ऐं उन सॼी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। उन में सिंध सॼो पंहिंजो केस पेश कयो। 1859 खां वठी 1939 ताईं जेको कुझु पाणी जेको सिंध जो ऐं दरिया सिंध जो जेको पाणी में रुकावटूं हूंदियूं आहियूं, उनजो सॼो केस पेश कयो ऐं उन ई केस पेश करण खां पोइ सिंध जे हक़ में फ़ैसिलो आयो। पहिरीं त इहो आयो त सिंध जी रज़ामंदी खां सवाइ पंजाब को बि डैम या जेको सो कैनाल उहो नथो ठाहे सघे। उन खां अलावा जेके ज़रूरतूं आहिनि सिंध जूं ऐं सिंध लोअर रेपेरन आहे, उन जे करे उन जी मर्ज़ी बि हलंदी ऐं उन जी मर्ज़ी खां सवाइ पंजाब क़तई तौर ते कंहिं मनसूबे ते अॻु में नथो कमु करे सघे ऐं उन्हनि खे खणी हलंदो, यानी सिंध खां पहिरीं पुछंदो। उन खां अलावा जेका अहम ॻाल्हि जेका था हिन कमीशन कई, उन में इहा कई त 2 जेके आहिनि उहा बैरेज ठाहिणु घुरिजनि सिंध में, जी उन्हनि जो जेको इरिगेशन सिस्टम आहे उन खे अपग्रेड करे सघिजे। उन जे लाइ इहो बि चयो वियो आहे त पोइ पंजाब ते जेको सो उहो हर्जानो बि विधो वियो, यानी कुझु रक़म ॾंड तौरु रखी वई।
इहो इन में तइ थो कमीशन में पंजाब जेको को पाणी खणंदो त उहो सरप्लस पाणी जेको थो, यानी पंजाब पहिरीं सिंध जी ज़रूरतूं पूरियूं थींदियूं, पोइ जेकॾहिं सिंध इजाज़त ॾींदी त उन में पाणी खणी सघे थो। उन खां पोइ सिंध ऐं पंजाब जा चीफ इंजीनियर जेके सेवा उहे पाण में वेठा जेका कमीशन राव कमीशन जी जेके सिफ़ारिशुनि जी रोशनी में उन खां पोइ हिननि तइ कयो त पंजाब जेको सो आहे सिंध जी मर्ज़ी खां सवा पाणी डाइवर्ट न कंदो, को डैम न ठाहींदो, को कैनाल न ठाहींदो, को मनसूबो न ठाहींदो। सिंध जो जेको इरिगेशन सिस्टम आहे उनखे अपग्रेड कयो वेंदो, 2 बैराज जेके से उहो वधीक ठही वेंदा, ऐं जेकॾहिं सिंध जी मर्ज़ी खां सवा पंजाब को डैम ठाहियो, उन जे पाणी में का रुकावट विधी त उहो सिंध खे जेको सो आहे उहो हरजानो भरे ॾिनो वेंदो ऐं पंजाब उहो ई पाणी खणी सघे थो जेको सरप्लस पाणी हूंदो, यानी सिंध बचाईंदी, सिंध पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कंदी, पोइ को पाणी बचियो त पोइ उहो पंजाब पाणी खणी सघे थो। इन ते 1947 ताईं अमल थींदो रहे। हीउ 1945 में इहो ड्राफ्ट जेको सो तयारु थियो हो। पोइ इन ते अमल थींदो रहियो। पोइ पाकिस्तान ठही वियो। पोइ न को पाकिस्तान ठहियो त न को कॾहिं ॻाल्हि इहा ॿुधायूं त इहो मुआदो थियो हो ऐं सिंध पंहिंजो केस खटे चुको हो पंजाब खां। त हीअ जेका असां 1947 ताईं जी जेका कहाणी हुई, यानी 1959 खां तकरार, पोइ 1947 ताईं इहो मामला हलिया। हाणे जेको अॻियूं एपिसोड हूंदो, पोइ 1947 खां पोइ जेके दरिया विकिणा, पोइ जेको रिंगट कालाबाग डैम जो, पोइ इहे जेके कॾहिं फलाणो डैम, कॾहिं फलाणा कैनाल, इहो अचे थो। इन जो प्रोग्राम पाण ॿीहर कंदासीं। जेके तव्हांखे प्रोग्राम पसंदि अचे थो त सब्सक्राइब करियो, लाइक करियो, शेयर करियो। महिरबानी।